चांडो साहब सिद्दीकुल फारूक साहब जो ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं? हाँ मूं ॿुधियूं आहिनि ॻाल्हियूं ही बि हेवी मैंडेट सां गॾु आया हुआ जी पोइ इन खे जो यकदमि घरो माने छॾियऊं त ही बि करप्शन में विया हुआ ही बि ॾोहनि में विया हुआ ही बि इल्ज़ामनि में विया हुआ पोइ हिननि कहिड़ो ॾोह कयो हिननि जे ख़िलाफ़ु कहिड़ी साज़िश थी वई जी जो अॼु असांजी ॻाल्हि कंदा त कोन्हे पोइ ही छो हलिया विया जल्दी पंहिंजे वक़्त खां पहिरीं विया हलिया का त कुवत हुई जंहिं हिननि खे रवानो करे छॾियो जे महज़ हुकूमत जो लड़णु करप्शन आहे त पोइ नवाज़ शरीफ़ करप्शन कई जे महज़ के ग़लति फ़ैसिला हुआ त पोइ नवाज़ शरीफ़ ग़लति फ़ैसिला कया ऐं असां त हया करे ॻाल्हायो आहे सिंध में नवाज़ शरीफ़ ऐं चां थो उर्दू में चवां ताकी ही ॿुधनि दोस्त असांजा जेके असां ते इल्ज़ाम मुसलसल रहनि था वफ़ाक़ नुमाइंदे का चेहरा नहीं दिखा रहे नवाज़ शरीफ़ पंहिंजी दौर हुकूमत में कहिड़े ॾींहुं वज़ीर अज़म पाकिस्तान जो चेहरो ॾेखारियो कहिड़े ॾींहुं पाकिस्तान जो नुमाइंदो हो जॾहिं बि वज़ीर अज़म थियो हिकिड़े सूबे जो वज़ीर अज़म थियो जेके बि फ़ैसिला कई हिकिड़े सूबे जे ॻाल्हि कई कॾहिं पाकिस्तान जी हुन ॻाल्हि कान कई ऐं हुन सिंधी नुमाइंदगी वज़ारत में अधु वज़ीर पोइ हिकिड़ो वज़ीर गौस अली शाह अधु वज़ीर नौशेरे वारो शाह साहिबु ॾेढ वज़ीर कुल हो जेको सिंध जो नुमाइंदो आहे हिननि वटि ही कॾहिं बि कुल हिन जो हिकिड़े सूबे ते ज़ोर आहे असांजी तक़रीरुनि ते हिननि खे एतिराज़ आहे हिननि जे कोई जजनि जे लाइ जुलूस कढिया 4 ॾींहं 5 ॾींहं जेको वज़ीर अज़म वज़ीर आला पंजाब साबिक़ हो हुन ज़माने में शहबाज शरीफ़ नवाज़ शरीफ़ तक़रीरूं कंदा वरिता इहे बग़ावत ॾोह में कोन आहियूं जेकॾहिं सिंध जो नुमाइंदो इहे बि चवे हा त आर्डर नहीं मानो बेल्ट उतार दो बग़ावत कर दो सिरला फरमानी शुरू कर दो उहा बग़ावत कोन हुई उहा पाकिस्तान के ख़िलाफ़ न हो वो वफ़ाक़ के ख़िलाफ़ न हो वो वफ़ाक़ जे फेवर में हो असां सिंध जे माण्हुनि जो या बलूचिस्तान जे माण्हुनि जो असां जो कंहिं ज़माने में का ॻाल्हि थी आहे उहा वफ़ाक़ के ख़िलाफ़ आहे हिननि वटि वफ़ाक़ जी नज़र उहा ई आहे जेका हिनजी पंहिंजी आहे हिन जी नज़र में पाकिस्तान उहो ई आहे जेको पंहिंजो आहे मुंहिंजे ख़्याल में आसिफ़ साहब अहिड़ी का ॻाल्हि कान कई आहे जंहिं ते हिनखे परेशान थी आहे हाणे अची विया आहिनि केसनि ते केॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त जिन केसनि ते असांखे ही मज़म्मतूं कंदा वतन ऐं हाणे मुतालबो करणु शुरू कयो आहे छा स्विस अकाउंट सदर साहब जे सदर नामिज़ थियण खां जॾहिं नवाज़ शरीफ़ हिमायत कई तॾहिं जा अॻे अकाउंट न हुआ तॾहिं केॾांहुं वियो नवाज़ शरीफ़ तॾहिं छो न मुतालबो कई त स्विस अकाउंट हिकिड़े पासे करियो पोइ असीं तव्हांखे उमेदवार नामिज़ करियूं तॾहिं सभु स्विस अकाउंट वाक़ई पैसा आहिनि छा हुजनि या न हुजनि जो बहस आऊं त नथो हिते करे सघां पर हुजनि या न हुजनि पर जे आहिनि त तॾहिं तव्हां छो न आवाज़ बुलंद कयो हाणे छो था बुलंद कयो जॾहिं चार्टर ऑफ अकाउंट चार्टर ऑफ डेमोक्रेसी ते तव्हां सहियूं पिया करायूं ऐं कयूं तॾहिं छो न इहे मामला उथारिया तव्हां त ही करप्शन जा केसिस आहिनि तॾहिं सभु ख़ामोश हुआ हाँ जॾहिं चवंदी पर हिकिड़े पासे हिकिड़ी कुवत आई है तव्हांजे आइडिया मुताबिक़ जेको असांखे ॻीचीअ मां झले सघे वरी उहो ख़्वाबु पूरो करे सघे जेको अॻे फ़ौजनि खां कराईंदा रहिया आहिनि त पोइ हाणे ॻाल्हि ॿोलियो सो जारी आहे नाज़रीन हिते वठूं था शॉर्ट ब्रेक वेलकम बैक नाज़रीन जीअं असां सिद्दीकुल फारूक साहब चए पियो त जून ताईं जेको आहे सो पंहिंजो 7वीं तारीख़ में ख़ात्मे जो कोई इम्कान ई कोन्हे को हुकूमत चए पई त असां मार्च ताईं 7वीं तारीख़ में ख़ात्मो आणे छॾींदासीं तव्हांजी ऑब्जर्वेशन हिन ॻाल्हि खे बि एड्रेस करणु चाहींदुसि पहिरीं हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि त असीं जॾहिं हिननि टॉक शोज़ में वियूं था ख़ासि तौर ते असीं अवामी तहरीक या ॿिया दोस्त सिंध सां तालुक़ु रखंदड़ पॉलिटिशियंस उन्हनि जो मेन फोकस जेको आहे पाकिस्तान बि आहे असांजो मुल्क आहे पर सिंध जे हवाले सां असां जॾहिं पीपल्स पार्टी खे ॾिसूं था या मौजूदा हुकूमत खे ॾिसूं था त सिंध जे कंटेक्स में ॾिसूं था सिंध जे ग्रेटर थलकलाल ते कमु हले पियो सिंध जे माण्हुनि खे रोज़गार न आहे माण्हू पंहिंजा बचा खपाइनि पियूं कराची ऐं लतीफ़ाबाद टिप टॉप लॻा पिया आहिनि सॼो सिंध इंक्लूडिंग चांडे साहिब जो इलाइक़ो कासमाबाद असांजो सॼो वीरान आहे तइलीम जा दरवाज़ा बंदि आहिनि हेल्थ आई कान्हे सिंध जो पाणी हलियो वियो सिंध जो कोयलो हलियो वियो सिंध जी गैस हली वई सिंध जा वसीला सभु हलिया विया इरसा हिकिड़ो कमु थी करे साईं सिंध जा मिनिस्टर ॿी ॻाल्हि था कनि सिंध जो पाणी बंदि आहे ऐं इरसा जेका ॻाल्हि पई चए उनखे कंट्राडिक्ट थो करे मुराद शाह साहब वरी ॿी ॻाल्हि थी थिए पीर मज़हर साहब चए थो 7000 स्कूल बंदि आहिनि वरी 7000 स्कूल बंदि करण खां पोइ खोलण जी का बि कोशिशि कान्हे सिंध जे माण्हू खे हिकिड़ो हारी सम्झी हुन खां वोट थो वरितो वञे मोट में कुझु नथो ॾिनो वञे ऐं सिंध जो माण्हू पियो डोड़े हुनखे चयो थो ॾिसो असां सिंध असांखे फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे ॾिसो सिंध असां सां गॾु आहे बाबा सिंध त पाण सां गॾु आहे पर मोट में पाण सिंध सां गॾु आहियूं या न NFC में पंजाब घुरे थो 80 सैकड़ो असीं घुरूं था 10 सैकड़ो मोट में मिलाए थो 2.5 सैकड़ो असां सिंध खे मोट में छा था ॾियूं इहो सुवालु आहे हाणे अचूं था सिद्दीकुल फारूक साहब तरफ़ सिद्दीकुल फारूक साहब जी ॻाल्हि सही आहे त 17 उनजी इन ॻाल्हि सां एग्री थो कयां त 17वीं तरमीम फौरी वाइदा जेके कया विया जंहिंमें चीफ जस्टिस जी बहाली हुई फौरन थियणु खपंदी हुई 17वीं तरमीम जो ख़ात्मो फौरन थियणु खपंदो कॉन्करेंट लिस्ट जो ख़ात्मे जी ॻाल्हि हुई फौरन थियणु खपंदी हुई उहे गिलानी साहब वाइदा कया ऐं ज़रदारी साहब वाइदा कया ऐं COD में बि हुआ वाइदनि जी हिकिड़ी अहमियत हूंदी आहे उन ते अमल करणु खपे हैविंग सेड दिस सिद्दीकुल फारूक साहब ऐं संदसि पार्टी उन जो दामन बि त इन्हनि इल्ज़ामनि खां ख़ाली न आहे
ॿाहिरि जे पैसनि जे क़ौम परस्तनि जो पीपल्स पार्टी ते वधीक तनक़ीद आहे। इन करे आउं त ॿी ॻाल्हि पियो कयां, तव्हां हुनखे कंट्राडिक्ट पिया कयो। आउं चवां छो त पैसा मुल्क खां ॿाहिरि सिर्फ़ु पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि जा आहिनि छा? नवाज़ लीग जे जिन अॻुवाणनि जा पैसा ॿाहिरि आहिनि, परवेज़ इलाही ऐं शुजात इलाही साहब जी फैमिली, उन्हनि जो फर्ज़ंद जेको सीएम थियण जो ख़्वाहिशमंद आहे, उन लाइ चयो थो वञे त ज़रदारी कल्ह जो आर्टिकल अथव हारून रशीद जो हिकिड़ी सिंध पाकिस्तान जी लीडिंग उर्दू न्यूज़ पेपर में, त ॿिन्ही ज़रदारी साहब ऐं नवाज़ शरीफ़ खे मिलाए जेतिरा उन्हनि जा पैसा आहिनि उन खां वधीक परवेज़ इलाही साहब जे फर्ज़ंद वटि पैसा आहिनि मुल्क खां ॿाहिरि। उन्हनि जो छा थियो? एहतसाब पॉलिटिकल एक्टिविस्ट जो भले थिए, वेलकम, एनआरओ ज़बरदस्त फैसलो हुई जेको चीफ जस्टिस साहब ॾिनो, पर एहतसाब अॻूणनि जनरलनि, अॻूणनि मुल्क में मार्शल लॉ हणंदड़ जनरलनि जो एहतसाब किथे आहे? अॻूणनि सुप्रीम कोर्ट जे जस्टिस साहिबान जिन पाकिस्तान जे सालमियत जे हवाले सां ख़तरनाक नज़रिए ज़रूरत वारा फ़ैसिला नुसरत भुट्टो केस में, अस्मा जिलानी केस में, जिन जेको हुन मुनीर केस में, कयूम केस में, इन्हनि ख़तरनाक फ़ैसिला आहिनि, उन्हनि जो साफ़ किथे आहे? हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त नवाज़ शरीफ़ साहब या चांडे साहब बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे त नवाज़ शरीफ़ साहब कहिड़े लम्हे में असांखे एक्सपेक्टेशन हूंदियूं त अची पाकिस्तान जे वज़ीर आज़म जे दौर खे छॾियोसि, तॾहिं त काला बाग डैम जो कमु करण जी कोशिशि कयूं जॾहिं असां वञी धरना आया, पर जॾहिं अपोज़िशन में आया आहिनि त राइटिस्ट पार्टियूं जेके बि आहिनि, तहरीक इंसाफ़ खां वठी जमात इस्लामी खां वठी नवाज़ लीग ताईं, उहे कहिड़ी शइ में सॼे पाकिस्तान जो नुमाइंदा थी आयूं आहिनि? बलूचिस्तान ते चवंदा गैर मुल्कियत है, नवाज़ लीग जो मौक़िफ़ आहे ऑफिशियली। सरहद जे सूबे जे नाले ते पख्तूनख्वा ते उन्हनि खे एतिराज़ आहे। पाणीअ जे मामले ते जेको पंजाब जो वज़ीर आहे सो ग्रेटर थल कैनाल ते कमु जारी ऐं सिंध जो पाणी खणण जे मामले में पेश आहे। सिंध के एनएफसी में शेयर ॾियण जे हवाले सां शहबाज शरीफ़ साहब ऐं हुनजी हुकूमत इंतहाई सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार करे बीह रही ऐं सिंध खे हिसो ॾियण में रिलक्टेंट रहिया, आख़िर ताईं रोके रहियूं, पंहिंजो किरदारु अदा न कयूं। सरहद बलूचिस्तान सिंध ऐं सराइकी इलाइक़नि जे हवाले सां मुस्लिम लीग नवाज़ मुल्क जे समूल माण्हुनि जी नुमाइंदा पार्टी थी छो नथी उभरे ऐं हुनजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त 3 दफ़ा वज़ीर आज़म थियण जी शर्त ख़तमु थिए, इहा त फर्स्ट क्लास भले थिए ऐं उन में 17वीं तरमीम ख़तमु थिए, पर उन में सूबाई ख़ुद मुख़्तियारी जी ॻाल्हि तस्लीम करणु जिते एएनपी बि राज़ी आहे, जिते पीपल्स पार्टी बि ॻाल्हि करे पई, जिते एमक्यूएम बि करे पई, जंहिंमें ॿियूं बलूचिस्तान जूं पॉलिटिकल पार्टीज़ कनि पियूं, जिते ब्रह्मदाग ऐं हैर बिहार खां वठी सभु माण्हू चवनि पिया, उन में नवाज़ लीग खे या ॿियनि दोस्तनि खे राइटिस्ट चौधरी शुजात वारनि खे कहिड़ो एतिराज़ आहे त 2.5-3 खातनि खां सवाइ ॿिया समूरा खाता सूबनि खे हवाले कया वञनि, उन्हनि में हू पंहिंजो रोल छो नथा प्ले कनि? बाक़ी रही 17वीं तरमीम, त 17वीं तरमीम बिल्कुलु अचणु खपे, मार्च ताईं अचणु खपे, पर उन सां गॾु मुकमिल सूबाई ख़ुद मुख़्तियारी अचणु खपे। उन में रुगो 3 दफ़ा वज़ीर आज़म जो शर्त ख़तमु करणु सिंध जे माण्हुनि जो मुतालबो न आहे त फलाणो वज़ीर आज़म थिए या फलाणो न थिए। असांजो मुतालबो आहे त समूरा जेके खाता आहिनि 3 खातनि खां सवाइ छॾे उहे ॾियनि ऐं उन में नवाज़ लीग नज़र अचे त उहो रुगो पंहिंजे पंजाब जे इंट्रस्ट या पंहिंजी पार्टी जे इंट्रस्ट लाइ न, पर उहो पाकिस्तान जे 17 ऐं 18 करोड़ माण्हुनि जे इंट्रस्ट लाइ बि को मौक़िफ़ रखे पई, उहो बि नज़र अचणु। ठीकु, साहिब जी तव्हां चयो त पंजाब जो मियां साहिब हुयो, पंजाब जो वज़ीर आज़म लॻंदो जीअं वफ़ाक़ जो वज़ीर आज़म जी घटि हुई, ईअं बिल्कुलु अयाज़ चए पियो त जंहिंखे असां वोट ॾिना पाकिस्तान पीपल्स पार्टी न, वज़ीर सदर बि उनजो आहे, हर शइ वज़ीर आज़म बि उनजो आहे, त जेको सिंध सां तालुक़ रखे थो सदर, उनजी हुकूमत जमायत में सिंध जा जेके मसइला जे पाणी एनएफसी वार्ड जो इशू हुयो त हाणे थोरो घणो हल थियो आहे, ऐं ॿियो थल कैनाल, इहे मामला जेके गुरबत ॿिया इहे त हल कोन थी सघिया आहिनि। ॾिसो नवाज़ शरीफ़ पंहिंजे लाइ कयो, पंहिंजे सूबे लाइ कयो, सिंध जो माण्हू कोन थो करे। इहो सही आहे, ठीकु आहे, अवांखे हक़ आहे, असीं सफ़ा नथा करियूं जी जीअं असां लाइ चयो वेंदो आहे, हा सफ़ा नथा करियूं, आहियूं ई कोन, बेकार आहियूं ऐं बसि असुल मूंखे असां कुझु कोन कयो सिंध लाइ, पोइ सिंध असां माण्हू चरिया आहिनि जेके बार बार असां ते वेसा था कनि, जेके बार बार पीपल्स पार्टी ते वेसा था कनि, जेके बार बार भुट्टे साहब ते बीबी ते वेसा था कनि, हाणे पीपल्स पार्टी ते वेसा कनि, इहे सभु चरिया आहिनि, बसि असां ते तनक़ीद कंदड़ दानिश्वर ऐं हक़ीक़ी तर्जुमान थी वेठा आहिनि, बाक़ी असांजो ॾोह आहे। माण्हू वॾो मुनसिफ़ आहे, समूरनि ॻाल्हियुनि जे बावजूदि तरीब घणो सम्झो था, असीं घणो वेठा सम्झूं, पर माण्हू असांखां वक़्तु वेठो सम्झे। पाकिस्तान जिन हालतुनि में रहियो आहे, पाकिस्तान 60 साल में जेके हुकूमतूं रहियूं आहिनि, पाकिस्तान में 60 साल में जेका सियासत रही आहे, उन में एतिरियूं शयूं ॾेई सघिया आहियूं कॾहिं जेतिरियूं पीपल्स पार्टी ज़माने में सिंध खे ॾेई सघंदा आहियूं। असीं त चऊं था पीपल्स पार्टी ज़मानो जेको कुझु बि ज़िक्र में ईंदो, बलूचिस्तान खे त पैकेज ॾिसो न, बलोचिस्तान पैकेज जी ॻाल्हि बि आहे, इहो अॻु में बहस थियो आहे। बलोचिस्तान जी सूरत हाल ऐं सिंध जी सूरत हाल में रऊफ़ ज़मीन आसमान, लश्करी बलूचिस्तान में वधीक गुरबत सिंध में आहे।